अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जी एम सैद जा कौल। साईं जी एम सैद फरमायो, शागिर्दनि ऐं दानिश्वरनि खे पाण में मिली मुख़्तलिफ़ क़ौमी मसइलनि ते बहस मुबाहिसा करे पंहिंजी क़ौम जा ज़हन साफ़ करणु घुरिजनि। सिंध जा मसइला हिकिड़ा शख़्स सां वास्तो रखनि था त ॿिया वरी इक़्तिसादी ॻाल्हियुनि सां तालुक़ु रखनि था। ॿिन्ही जो हिक ॿिए ते मदार ऐं हिक ॿिए सां लाॻापो आहे। सिंध जे मसइलनि सां दिलचस्पी रखंदड़ ऐं उन्हनि खे गहरी नज़र सां ॾिसंदड़नि लाइ इहो ज़रूरी थींदो त सिंध जे गुज़िरियल सियासी तारीख़ ऐं जमायती ज़िंदगी जो मुतालियो कनि। हिकु दौरु हो जंहिंमें चटाभेटी ऐं तसादम खे फ़ोक़ियत मिलियल हुई। हाणे वक़्तु अची वियो आहे जॾहिं लाफ जंगल यानी हैवानी तशदुद खे फिटो करणो पवंदो, न त दुनिया मां फ़साद, बदअमनी, निफ़ाज़ ऐं ख़ुदि मतलबी न निकिरंदा। इताद इंसानी अमन आलम ऐं इंसानी तरक़ी जे क़ानून इर्तिक़ा जा बुनियादी मक़सद हुआ हासिल थी न सघंदा। हक़ ऐं सदाकत महदूद न आहिनि। तजर्बे ऐं इल्म जे वधण करे उन्हनि जा नवां राज़ मालूम थियणु लॻनि था। जे माण्हू लकीर जा फ़क़ीर थी हिकु वक़्त में हासिल कयल मालूमात या एतिक़ादनि सां चिंबड़ी पवनि था, से गैर जानबदार सॾे नथा सघनि। इंसानी ज़िंदगी जा मुख्य मक़सद इतिहाद इंसानी अमन आलम ऐं माण्हू जी रूहानी जिस्मानी तरक़ी हुआ। मसावात इंसानी सियासत जो आख़िरी मतम निगाह आहे। तब्दीली फितरत जो मुख्य उसूल आहे ऐं उहा हिकु ॾींहं में कोन ईंदी आहे। उहो मुसलसिल अमल आहे। हर तालीम जॾहिं इतदाल खां लंघी इंतिहा पसंदी ते पहुचे थी त उहा पंहिंजो मक़सद ऐं मुराद वञाए वेहे थी। दुनिया में मज़हबनि जे इख़्तिलाफ़नि, शख़्सी दुश्मनियुनि, तबक़ाती मुफ़ाद ऐं इक़्तिदार जी हवस जे करे नफ़रत नफ़ाक़ पैदा थिया आहिनि, जे अक्सर करे मुल्क में फ़साद जो कारण बणिया आहिनि। जीअं किरोड़े माण्हू शक्ल ऐं शिबाहत में हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि, तीअं ज़हनी, इख़लाक़ी ऐं उसूली तरह जुमिली इंसान ज़ात जो यकसां थियण बि मुश्किल आहे। जेसिताईं औरतुनि खे जाइज़ हक़ न ॾिना विया आहिनि, मंझंदि तालीम आम न कई वई आहे, परदे जे दीवारनि ऐं बुरकनि में औरतुनि खे बंदि करण एवज़ इख़लाक़ी नुक़्ते निगाह खां न ॾिठो वियो आहे, औरतुनि खे ज़िंदगी जे कारोबार में शामिलु न कयो वियो आहे, तेसिताईं मुल्क में तरक़ी जी उमेदु रखणु बेसूद आहे। जेकॾहिं आवाम जी बहितरी ऐं भलाई जो ख़्यालु रखिणो आहे त पंहिंजी सियासत जो बुनियादु हुबुल वतनी जे ज़रीन उसूल ते रखिणो पवंदो। असां इन राय जा आहियूं त हर माण्हू लाइ वतन जी हुब लाज़मी आहे। जो वतन जो दोस्त न आहे सो बेईमान आहे। जदीद सियासी इस्तिलाह मूजिबि क़ौम परस्ती, जाग्राफ़ियाई वतन, ज़ुबान, कल्चर, तारीख़ी रिवायतनि, सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि जे बुनियाद ते क़ौमनि जे वजूद जी ज़मानत जो नालो आहे। हर शख़्स जी सचाई ऐं ईमानदारी क़ौमी नफ़े जी कसवटी ते परखणु घुरिजे। इहो कुदरत जो क़ाइदो आहे त हर शइ जो फ़ाइदो ऐं नुक़सानु, चङाई, मिठाई ऐं उन जे सही या ग़लति इस्तेमाल ते दारोमदार रखे थो। सही गुफ़्तगू उहा थी सघे थी जा सचाई ते मुबनी हूंदी आहे। उहा खुलियल ऐं ख़ुलूस वारी हुअणु घुरिजे। इंसानु जेकॾहिं बुरो कमु करे थो त उन लाइ बि जवाज़ ॻोल्हे थो। सही ऐं आला मक़सद उहे ई थी सघनि था जिन मां शख़्सी फ़ाइदे जे एवज़ मुल्की ऐं क़ौमी फ़ाइदे जो हुसूल थिए। अमल सालिह कुंजी आहे मतलूब खे पहुचण जी। दुनिया जी तारीख़ शाहिद आहे त जिन गिरोहनि जी पॉलिसी नफ़रत ते रखियल हुई, उहे न सिर्फ़ु पाण तबाह थिया पर उन्हनि पाण सां गॾु पंहिंजे क़ौमनि खे बि वॾो नुक़सानु पहुचायो आहे। असांखे हर शइ मां चङी शइ हथ करे ख़राबु फिटो करणु घुरिजे जी सलाह ते हलणु घुरिजे। असांखे वजूद वञाइण यानी फ़र्द खे इंसान ज़ात जे मुफ़ाद लाइ इसार ऐं क़ुर्बानी जो सबक़ु सेखारिणो आहे। अमली ज़िंदगी मूंखे ख़्याली दुनिया ऐं अमली कारगुज़ारी जे विच में तफ़ावत मालूम कराइण में मदद ॾिनी। शौरी या लाशौरी तौरु इंसान जो कयल हर अमल नतीजो बरामद करे थो, जंहिंमां ख़ुशी या रंज, फ़ाइदो या नुक़सानु हासिलु थिए थो। अमल तहरुक मां पैदा थिए थो। तहरुक ज़िंदगी आहे, पर जे अमल सही नमूने जो न कबो त उन मां फ़ाइदे एवज़ नुक़सानु पहुचंदो। इल्मु राह ॾसे थो, इश्क राह ते हलण लाइ आमादगी ऐं हिमत पैदा करे थो, पर अमल नतीजनि जे वेझो करे थो। अमल ज़िंदगी जो फल आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जी एम सैद जा कौल।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।